अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। मलीर खां जाते मलीर में स्टील मिल मुतासिर कमेटी जे अॻवाननि जे हंगामे गजाणी कोठाई कई वई। उन मौक़े ते कमेटी जे अॻवाननि ख़ुदा ॾिनो शाह सतार ख़लीफ़ो जोखियो गनी क़बूल हाजी क़बूल मुख़्तियार जोखियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे क़दीमी ॻोठ मथां स्टील मिल क़ाइमु कई वई आहे। स्टील मिल मां असां मक़ामी माण्हुनि खे जेके उमीदूं हुयूं उहे पूरियूं न थियूं आहिनि। जेकॾहिं वफ़ाक़ स्टील मिल नथी हलाए सघे त पोइ उन ज़मीन ते असांजो हक़ आहे, असां ज़मीन मोटाए ॾिनी वञे। उन्हनि वज़ीर आज़म पाकिस्तान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त असांजी ज़मीन असांखे मोटाए ॾिनी वञे, जेको असांजो हक़ आहे। रिपोर्ट करे रहिया सलमान शाह, हक़सत न्यूज़, मलीर।